साईं जे शाइरीअ में अचण पेर पाइण खां पोइ ॼण त मां धणको थी पियुमि पोइ असांखे कंहिं शइ जी परवाह न हूंदी जहिड़ो अंदाज़ जहिड़ा लफ़्ज़ अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं उन्हनि जे ज़हन खे खोले छॾियो अॼु ॾींहं ताईं अलाह खां दुआ आहे त अॻिते बि इनशाअल्लाह इहो तालुक़ असांजो क़ाइम ऐं दाइम रहे वरी दिलि घुरे पई त मां इहो शेर अव्हांखे ॿुधायां उहो लफ़्ज़नि त मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साईं जे हिसे जो ये किताबनि में न जाते अॼुकल्ह हाजी सुवारा विया आहिनि जाते इमामुल अंबिया साईं जन जे अॻियो जारी मुबारक ते बीह करे सलात सलाम पढ़ूं था इहो जंहिं जाइ ते बीहूं था इहो घर ग़ालिबन अम्मा हफ्सा साईं जो बाक़ी जंहिंमें साईं जन आरामी आहिनि इहो घर अम्मा आयशा सिद्दीक़ा जो ईअं रैन में अज़वाज मुतहरात जा घर हुया इहो हिसो अम्मा आयशा सिद्दीक़ा जो हुजरो जंहिंखे अल्लाह ताला एॾो एज़ाज़ ॾिनो जो इमामुल अंबिया अम्मा साईं वटि हूंदा हुआ जिब्रील अमीन क़ुर पाक खणी ईंदो इन हुजरे में इन हुजरे जो एॾो मक़ाम जो इन हुजरे ते गुंबद ख़ज़रा जंहिंखे साओ रोज़ो अतर था चऊं जंहिंजे करे ॼण त मदीनो पाक जन्नत बणिजी पियो आहे उहो बि इन हुजरे ते इहो हुजरो उहो हुजरो आहे जंहिंमें इमामुल अंबिया दुनिया जूं ज़िंदगीअ जूं आख़िरियूं घड़ियूं इन खां पोइ वञी अलाह सां मुलाक़ाती थिया इहो हुजरो आहे वरी अल्लाह ताला खे इहो हुजरो एॾो प्यारो जो क़यामत ताईं मुस्तफ़ा साईं खे हिते रहाए छॾियो इख़्तिलाफ़ थी पियो त साईं जन खे जन्नतुल बक़िया में दफ़न कजे मस्जिद नबीअ जे मेहराब जे पासे में दफ़न कजे किथे दफ़न थिए साहबा में ईअं थियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ आयो उन फरमायो त मूंखे इमामुल अंबिया जी ॻाल्हि यादि आहे साईं जन फरमायो त नबीअ जो रूह जंहिं जाइ ते कब्ज़ थींदो आहे उन जाइ ते उनखे दफ़न कबो आहे तंहिंजे करे साईं जन जंहिं जाइ ते अलाह खे प्यारा थिया आहिनि उते ई क़ब्र मुबारक खोटियो इहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहो हुजरो पाक बहरहाल तमामु बहितरीन ऐं तमामु ताक़तवर शेर आहे जेकॾहिं थोरो तवजो कंदो त मां ॿ टे मिसरा उन जा चई वठां मुक़दस बणियो घर जेके विया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी इहो ई रोज़े अतर जी जारी जाते असां वेहूं था रियाज़ुल जन्नत पासो ॾेई करे रोज़े अतर खे वेहूं था हितां घर मुबारक हूंदो साईं जन कदम मुबारक रखनि त मस्जिद नबीअ में वरी जेकॾहिं साईं जन घर ॾे वञनि मस्जिद नबीअ में साहबा सां कचहरी करे त वरी पहिरियों कदम घर में पर इन हुजरे में उन जाइ ते लिखिया पिया आहिनि खोड़ सारा इन ठुलनि ते मथे लिखियल आहे किथे लिखियल आहे त उस्तवाने हर्स किथे लिखियल आहे उस्तवाने वफूद किथे लिखियल आहे उस्तवाने अबी लुबाबा किथे लिखियल आहे उस्तवाने आश इहे सभु उते लिखियल आहिनि साईं जन हितां अग्नीअ जे साम्हूं साम्हूं हीअं ॾिसो न उहो साम्हूं ओॾे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुन पासे ॾे मस्जिद नबी ॿिए पासे ॾे साम्हूं इन दरवाज़े उते लिखियल आहे खौकत अबू बकर कंहिं ॾिठो आहे अलाए न ॾिठो आहे हा न ॾिठो हाणे वरी ॿीहर वञी ॾिसजो उते लिखियो पियो अंदरि पादर मस्जिद नबी न खौकत अबी बकर उहो छा हो अबू बकर सिद्दीक़ जो घर मुबारक त हो जेकी मस्जिद गमामा आहे उन पासे ॾे हुयो पर अबू बकर सिद्दीक़ आरज़ी हिकिड़ो तंबू अची इन जाइ ते हणियो त इमामुल अंबिया होॾो कॾहिं कॾहिं हीअं दरवाज़े खे खोलींदा अबू बकर सिद्दीक़ साम्हूं दरवाज़े साम्हूं वेठो हूंदो साईं जन जीअं दरवाज़ो खोलनि त अबू बकर ते नज़र अबू बकर इन इंतज़ार में हूंदो त साईं जन केॾी महिल दर खोले मस्जिद जन दर खुलंदो अबू बकर जी नज़र मुस्तफ़ा ते उहे खौकत अबू बकर इहो लिखियल आहे हाणे कॾहिं बि वञो त इन दरवाज़े जो ख़्यालु कजो साईं जन जे रोज़े अतर जे साम्हूं साम्हूं हुन पासे ॾे बहरहाल इहो घर वॾी इज़त ऐं बरकत वारो कि मुक़दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मुहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मुक़दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन
नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़दस बणियो घर मां आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाठ नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर ऐं ॼाठ नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर जो सिद्दीक़ ले दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ ले दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीका इन घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर